नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे कराची में खबर ॾींदा हलूं त कैप्टन रिटायर सफदर जी गिरफ़्तारी खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस में मुस्लिम लीग नून जे नायब सदर मरियम नवाज़ चैलेंज कयो आहे त जेकॾहिं कंहिं में हिम्मत आहे त मूंखे गिरफ़्तार करे। कराची में PTIM अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस में मरियम नवाज़ चयो त जिन फातिमा जिनाह खां वठी नवाज़ शरीफ़ खे गद्दार करार ॾिनो, उन्हनि खे ई उहा तकलीफ़ पहुचे थी। सभिनी खे ॼाण आहे त इहे नामालूम माण्हू आहिनि। हिम्मत आहे त मूंखे गिरफ़्तार करियो। कायदे आज़म जी मज़ार ते वोट खे इज़त ॾियो जे नारे सां कंहिंजी बि बेहुरमती नथी थिए। मूंखे चङी तरह ॼाण आहे त उन्हनि ते कंहिंखे एतिराज़ आहे। मरियम नवाज़ जो वधीक चवणो हो त ही सम्झनि था त सफदर खे गिरफ़्तार करे पीपल्स पार्टी ऐं नून लीग में विछोटियूं अची वेंदियूं। असां सभई ॼाणूं था त इहा कहिड़ी रांदि खेॾी वई आहे। असांखे ख़बर हुई त अहिड़ियूं शयूं थींदियूं ऐं अलर्ट आहियूं। जॾहिं तहरीक इंसाफ़ जे कारकुन हलड़बाज़ी कई त कंहिं न पुछो। हिकु सवाल जो जवाब ॾींदे हिन जो चवणो हो त हिकिड़ी घड़ी लाइ बि न लॻो त सिंध हुकूमत जी कार्रवाई आहे। बिलावल भुट्टो कावड़ में हो, हिन मूंखे फ़ोन कयो। मुराद अली शाह फ़ोन करे चयो त असां शर्मिंदा आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।